हर माण्हूअ जे मन में हिकिड़ी घोड़े जी टापोली आहे। हर माण्हूअ जे मन में हिकिड़ी घोड़े जी टापोली आहे। हर माण्हूअ खे समुंड ज़रो आहे, हर आशिक़ खे साहिल आहे। हर साहिल खे ओसीअड़ो आहे ऐं ओसीअड़े जे लीअड़े में काई छुलंदड़ छोली आहे। हर माण्हूअ जे मन में हिकिड़ी घोड़े जी टापोली आहे। हर माण्हू खे ख़्याल अचनि था, सहकी सदियूं साल अचनि था। हालनि ऐं अहवालनि पोयां काई ॿरंदड़ ॿोली आहे। हर माण्हूअ जे मन में हिकिड़ी घोड़े जी टापोली आहे। हर माण्हूअ में मोर नचे थो, हर माण्हूअ में चोर नचे थो। तारूअ में तलवारूं तरंदड़ हिकिड़ो पूरो दौर नचे थो। हर को दौर पिरोली आहे। हर माण्हूअ जे मन में हिकिड़ी घोड़े जी टापोली आहे। हिक शाइर जी दिल खाना बदोशन जा समूरा जहान जागे सघे थी। रोलाकियुनि जूं कई रातियूं जन्मे सघे थी। रेशम जा ख्वाब उणी सघे थी ऐं उन्हनि ख्वाबनि में सोन सरीखनि तसवुरनि जा धागा पोइ सॼी ज़िंदगी ख्वाहिशानी चादर चोड़े सघे थी। हिक शाइर जी दिल दंबूरे जे तार जियां लर्ज़े बि थी ऐं उहा लर्ज़िश अहिड़नि रक़्सनि खे जन्मे सघे थी जिन ते कुनिया जा कैफ़ बि फिदा थियण लाइ तयारु थी वञनि। कुनिया में कैफ़ वारो रूमीअ जो रक़्स आहे, हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल आहे। कुनिया में कैफ़ वारो रूमीअ जो रक़्स आहे, हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल आहे। हिन पट खे विछाए वेढ़े सघां थो आऊं, हिन पट खे विछाए वेढ़े सघां थो आऊं। हर ख़्याल जी खुदाई खेड़े सघां थो आऊं। मिटीअ मां हर को माण्हू मेड़े सघां थो आऊं। आवाज़ जे उथण जी कैफ़ियत कमाल आहे, हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल आहे। कुनिया में कैफ़ वारो रूमीअ जो रक़्स आहे, हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल। जो रक़्स आहे, हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल। हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल। कुनिया में कैफ़ वारो रूमीअ जो रक़्स आहे, हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल। हिन दिल कलंदरीअ में हसीन तसवुरनि जो ख़ालिक, अहिड़े ख़ूबसूरत सोच जो सिरजणहार, असां सभिनी जो दादलो शाइर हसन दर्स संदसि शाइरीअ जे ॿख में जॾहिं बि वञिजे थो त संदसि समूरियूं यादूं अंदर जे उथाह सागर में उथल पुथल बेदार कनि थियूं। ऐं पोइ ॻोड़नि जे वॾफड़े खां पोइ असां जूं धुंधलियूं अखियूं माज़ीअ जे आसमान में झिलमिल झात विझनि थियूं, जिते हसन दर्स जी हयातीअ जो सफ़र हिकु फिल्म जियां असां ॾो हलणु लॻे थो। नई टहीअ में जदीद सिंधी शाइरीअ जे नुमाइंदे शाइर हसन दर्स जो जनम 5 सितंबर 1966 ईस्वी ते
ॻोठ मशाइख़ होथी तालके ऐं ज़िले टंडे अलहयार में हाजी ग़ुलाम रसूल दर्स जे घर में थियो। हसन दर्स जा वॾा असल में लाखा ज़ात जा आहिनि, पर संदसि ॾाॾे मशाइख़ होथी लाखे खे सहरवर्दिया सिलसिले जे मुल्तानी बुज़ुर्ग हथां ख़िलाफ़त ऐं दर्स जे ख़िताब मिलण खां पोइ दर्स सजण लॻा। हसन दर्स जे वालिद ग़ुलाम रसूल दर्स खे 2 शादियुनि मां 4 धीअरूं ऐं 2 पुट अॻु में ई हुआ ऐं हसन दर्स संदसि आख़िरी औलाद हो। हसन साईं असांजे 3 भाउरनि में सभिनि खां नंढो 3 नंबर हो। जेके बि असां 4 भेनरूं 3 भाउर नंढे में नंढो हसन हो। हसन नंढे हूंदे खां वठी हिकिड़ो अजीब ॿार हो। हुनजो हिते रांदि रूंद जेको रहणु थोरो घणो हिते जेको ॿारनि सां हूंदो उन में ई तॾहिं ई अजीब लॻंदो ऐं अजीब ॻाल्हियूं कंदो हो। ऐं हिनखे इहो जेको शाइरी जो शौक़ु हो या थोरो या हाणे थियो त पोइ वञी, पर इहे असांजे वालदा सां ॻाल्हियूं हुई नंढे हूंदे खां वठी अहिड़ियूं कंदो हो। ऐं असांजी वालदा खे बि चवंदो हो मूंखे दुआ कर। पोइ बसि नंढी उमिरि में पोइ हैदराबाद शिफ्ट थी वियो हितां 7 या 8 सालनि जी 9 सालनि जी उमिरि खां पोइ। हुनजो पढ़णु करणु रहणु त हैदराबाद घणो हूंदो, हिते बि असां वटि कॾहिं कॾहिं ईंदो हो हिते। पर जेकर ईंदो हो हिते त पोइ वरी सभिनी सार लहंदो हो। हिन पासे ॻोठु असांजो फज़ल चंद जो आहे या पासनि में ॻोठ आहिनि या ॿिया आहिनि टिया आहिनि, गाॾियुनि में चढ़ी माना हर हिकु माण्हू वटि उते वञणु असांखां ईअं कोन थो थिए, पर पोइ हू सभु माण्हुनि वटि वेंदो हो। जेका बि हिते हिकिड़ो ॾींहुं या अधु हूंदो हुनजी एक्टिविटी हूंदी हुई त उहो माना पूरनि माण्हुनि वटि तमामु ग़रीब माण्हुनि वटि माना हेठि तबिके वारो जेतिरो माण्हू हेठि ओतिरो हसन उन लाइ वेझो। हू फ़क़ीर तबियत माण्हू हो, माल मिल्कियत जे पुठियां हू न हो। हुनजी मिल्कियत माल ॿनियूं ॿारहं सभु दोस्ती संगत हुई। मथसि नालो बि संदसि ॾाॾे मोहम्मद हसन दर्स जो रखियो वियो। उन करे ॾाॾे जी निस्बत सां खेसि घर में लाॾ मां ॾाढो सॾींदा हुआ। हिन जो दोस्त मक़बूल निज़ामाणी। ॿियो हिनजो जेको सॼी हिन जी तरबियत कई उहो मेन मेकर माण्हू जंहिंखे खणी चइजे प्रोफेसर लगारी, ग़ुलाम हैदर लगारी, हैदर अली लगारीअ खे चवंदा हुआ, जेको तमामु क़ाबिल माण्हू ॾाहो माण्हू, उहो हिनजो सरप्रस्त रहियो। ऐं मशहूरु तरक़ी पसंदि दानिश्वर बुखारी साहिबु चवंदा हुआ हुनखे, बुखारी। ऐं साईं असांजो इहो तालबाणी साहिबु जेको आहे, जेको पेटे अलफ़ जो उस्तादु रहियो लीडर क़ादिर बख़्श तालबाणी, उन वटि हिकिड़ो ॾींहुं बुखारी साहिबु वठी आयो हसन खे। हसन नंढिड़ो ॿारु हो त साईं तालबाणी ॿुधायो त मूंखे चयईं तालबाणी साहिबु हीअ वॾी चीज़ थींदी, ही माण्हू में उहे सलाहियतूं आहिनि जो हीअ सिंध जो तमामु वॾो नालो थींदो। माना त जेके मर्दम शनास माण्हू आहिनि जिन में माण्हूअ जी शनासाई आहे उहे हसन खे तॾहिं ई सुञाणंदा हुआ। हसन दर्स इब्तिदाई तालीम पंहिंजे ॻोठ मां वरिती ऐं 8वीं क्लास ताईं मिडिल स्कूल मशाइख़ काज़ी अहमद मां तालीम हासिलु कयईं। जंहिंखां पोइ हुन मैट्रिक मुस्लिम हाई स्कूल टंडे अलहयार मां कई। अॻिते हली MA सिंधी सिंध यूनिवर्सिटी जामशुरो मां कयईं। हसन प्राइमरी में पढ़ंदो ऐं कॾहिं कॾहिं जॾहिं ईंदो हुउसि त हुनजी ॾाढी मूं ॾांहुं छिक वधीक हूंदी हुई ऐं मूं वटि अची राति जो कचहरी कंदो हो, वेहंदो हो। पोइ हिन जे वालदा खां मूं हिन जे पढ़ाइण जे लाइ मूं मोकल वरिती त तव्हां जेको आहे हिन खे छॾियो, हिन में माशाअल्लाह अल्लाह पाक हिन में टैलेंट ॾिनो आहे, हिन में गड्स आहिनि। ऐं हुनखे वठी वियुसि उते काज़ी अहमद जे भरिसां ॻोठ मशाक आहे, उते हिकिड़ो मिडिल स्कूल हो, उन में मूं हिनखे 6हें दर्जे में दाख़िला वठी ॾिनी।
माशाल्लाह उते उन वक़्त जे उस्तादनि ॿुधायो त हिन में तमामु छोकिरे में टैलेंट तमामु घणो आहे। माशाल्लाह हिन खे कंहिं सुठे स्कूल में दाख़िल करायो, पर बहरहाल हुन पोइ बि जेको आहे उते मिडिल जो इम्तिहान उते 8 क्लास उते पास कया, तमामु सुठे नमूने सां उते हुन पंहिंजो नालो कढियो। उन वक़्तु बि ही शाइरी कंदो हो। मूंखे यादि आहे जॾहिं भुट्टे साहिब जे शहादत जो ॾींहुं हो, उन ॾींहुं जेको आहे सो उन ॾींहुं हिन हिकिड़ो उन ते शाइरु ठाहियो, असांखे उन वक़्तु हुन शेर पढ़ी ॿुधायो भुट्टे साहिब जे जेको आहे सो शहादत ते। तमामु सुठो शेर जेको उन वक़्त जे जेको आहे सो जेके अदीब हुआ, जेके पढ़ियल लिखियल हुआ, उनखे ॾाढो पसंदि आयो। बहरहाल हुन में ॾाढा जेके टैलेंट हुआ। ॿियो सभ खां वधीक हिन में त ख़ुशि मिज़ाज तमामु घणो हूंदो। हुन 16 सालनि जी ॼमार खां शाइरी शुरू कई ऐं अॻिते हली पंहिंजी टहीअ जो सरवाण शाइर बणिजी वियो। हुन जी शाइरीअ में मौसीकी, रवानी ऐं फ़िक्री तसलसल कमाल दर्जे जो आहे। कराची तूं असांजो सिजु आहीं ऐं असीं सूरजमुखी आहियूं। कराची तूं असांजो सिजु आहीं ऐं असीं सूरजमुखी आहियूं। असांजे पोइ पीढ़ीअ जा समूरा सोज़ ऐं आवाज़ ज़ख़्मी मोर जे रड़ में दफ़नाया विया। अध सदीअ जो सूर ऐं सजल सिंधु, अध सदीअ जो सूर ऐं सजल सिंधु पंहिंजे यादगिरियुनि में, सावणियुनि ऐं चांदनियुनि में असांजे भरिजी आयल आवाज़ जी शाहिदी आहे। ऐं जरकंदड़ पीलो बबुर जो बूर, ऐं जरकंदड़ पीलो बबुर जो बूर असांजे दर्द जो ॿियो रंग बणिजी सदा छणंदो रहियो आहे। ऐं जरकंदड़ पीलो बबुर जो बूर असांजे दर्द जो ॿियो रंग बणिजी सदा छणंदो रहियो आहे। ऐं असांजी बेक़रारीअ जो उञारो समुंड तोॾां रोज़ वरंदो थो रहे। ऐं असांजी बेक़रारीअ जो उञारो समुंड तोॾां रोज़ वरंदो थो रहे। असांजे दर्द जूं कारनि गुलाबनि जीअं टिड़ी पवंदड़ कथाऊं असांजा बदन ऐं बाहूं तुंहिंजे हवा में ॿोकियूं आहिनि। असांजे साह जे नलियुनि में बरंदड़ साह खे ऐं असांजे आशिकीअ जे अणखुट आह खे तूं वॾो उत्साह आहीं। असां ही पंहिंजे पेरनि में पीरीअ जे पार जा सभु पंध तुंहिंजे लाइ रखिया आहिनि। असां ही पंहिंजे पेरनि में पीरीअ जे पार जा सभु पंध तुंहिंजे लाइ रखिया आहिनि। असीं तोखे पहिरें प्यार वांगुरु थापसूं, असीं तोखे पहिरें प्यार वांगुरु थापसूं ऐं तूं असांजे रूह में मिठे महबूब जे अख वांगुरु थी लहीं। ऐं तूं असांजे रूह में मिठे महबूब जे अख वांगुरु थी लहीं। ऐं तुंहिंजी हर डिघी छोटी गली असांजे दुख जे पोड़ियुनि सदियुनि खे दूंहं वांगुरु वट खाई वेड़िजी थी वञे। ऐं तुंहिंजी हर डिघी छोटी गली असांजे दुख जे पोड़ियुनि सदियुनि खे दूंहं वांगुरु वट खाई वेड़िजी थी वञे। असां पंहिंजनि अबनि ॾाॾनि ऐं पंहिंजे पीढ़ियुनि जी पीड़ा ऐं समूरे सूर खे पंहिंजे रत में रोके रखियो आहे। ऐं तुंहिंजे रोई पवंदड़ रोशनीअ में दर्द जो अहसास असांजी नौजवानीअ खे नुमायां थो करे। ऐं तुंहिंजे रोई पवंदड़ रोशनीअ में दर्द जो अहसास असांजी नौजवानीअ खे नुमायां थो करे। असां ही पंहिंजा चहिरा ऐं छणी वियल मुख मुहांडा तो में पोखण था घुरूं। असीं तुंहिंजो नसुल आहियूं, असीं तुंहिंजो असुल आहियूं। कराची तूं असांजो सिजु आहीं ऐं असीं सूरज। लगी वही लाड़ सां आलऊं अव्हां खे ॿियो भला छा चऊं। असांखे इश्क सारिन जीअं छंडे फूके छड़े थो पियो। असांखे इश्क सारिन जीअं छंडे फूके छड़े थो पियो। वरुण उन वाट ते वेठल अॻियां जिते रड़े थो पियो। पखी परदेस जा सूरज परन पोयां लड़े थो पियो। हसन बेसिकली हिकिड़ो फ़क़ीर मंश माण्हू हो ऐं संदसि जेका फ़क़ीरी तबियत हुई जेका हुनजे नसुलनि मंझि हुई, जेका नसुलनि खां हुन वटि आई पिए, उन ई तबियत हसन खे मोहम्मद हसन मां हसन दर्स करे छॾियो जो हू हेॾो वॾो शाइर थी वियो हलियो
ऐं हेॾी वॾी दुनिया मंझि संदसि नालो हो, ॻाल्हाइण संदसि इंतिहाई जेको मिठो हूंदो हो। हेठि तबिको हुजे या मथियो तबिको हुजे, हर तबिके सां हसन हिकु जहिड़ो हलियो। हसन दर्स केतिरा आलमी नोयत जा नज़्म बि लिखिया आहिनि, जिन में अदी ही आजियां कहिड़ी, बेनज़ीर भुट्टो जी शहादत ते लिखियल, रक्कासा, जुदायुनि विसालनि जे कैलाश वादी, हर को दर्द हिजरे असवद, नंगे सरमद जे हुज़ूर में, हिकु शाइर जो वतन, सारी सिंध प्रिय जो पाछो वग़ैरह अची वञनि था। हसन दर्स पंहिंजे नज़्मनि में सिंध जी तारीख़ ऐं जाग्राफ़ीअ खे इंतिहाई वणंदड़ ऐं ख़ूबसूरत अंदाज़ में पेश कयो आहे। संदसि नज़्म सारी सिंध प्रिय जो पाछो उन जो उम्दो मिसाल आहे। संदसि शाइरी संदसि हमअसरनि ऐं ख़ासि करे नौजवाननि खे तमामु घणी यादि आहे। हिकिड़े तवील अरसे खां पोइ हिकिड़ो नौजवान नौखेज़ उभरियो, जंहिंजे पहिरें ग़ज़ल ई मूंखां छिरक भरायो। रस्ता सोढ़ा ई ॿिया वण, वाहण पोढ़ा ई ॿिया वण, धरती कीअं झुकनि ई तुंहिंजा, अरड़ा घोड़ा ई ॿिया वण। ही हसन दर्स हो। आउं पंहिंजे पूरे वसूक ऐं पंहिंजे पूरे मुताले जे आधार ते चवां थो त मूंखे जिन सिंध जे शाइरनि, नई टहीअ जे शाइरनि, जिन बेपनाह इम्प्रेस कयो ऐं मूं ॻोल्हा कई त ही केरु नौजवान आहे, हसन दर्स पोइ मुंहिंजे ज़ाती दोस्तनि में उनजो शुमारु थियो। पैब्लो नरोदा जो मेमायर्स हिकिड़ो किताबु आहे, जंहिंमें हुन लिखियो आहे त आउं शाइर वॾो उनखे मञींदुसि जंहिंखे 7 आसमान ऐं 7 धरती जे तहनि जी पंहिंजे वतन जी ख़बर हुजणु घुरिजे। असां शाह लतीफ़ जी शाइरी पढ़ी त असांखे ख़बर पई त हुनखे त सभु ख़बर आहे, 7 समुंड में छा आहे, कहिड़ा वण ॿूटा आहिनि, धरतीअ में कहिड़ा गुल आहिनि, असांजा कहिड़ा अलामतूं आहिनि, कहिड़ा इशारा आहिनि असांजी धरतीअ जा। उहे असांखे शेख अयाज़ वटि हिकिड़े तौर ते नज़र आया, पर आउं वरी बि पंहिंजे मुताले जे आधार ते चवां थो त नियो क्लासिक जेको शेख अयाज़ ऐं खां इमदाद हुसैनी ताईं जो जेको ज़मानो आहे, उन्हनि में असांखे सिर्फ़ु हसन दर्स नज़र आयो। जॾहिं मूं झंपीर जी ताड़ीअ जो ज़िक्र पढ़ियो, जॾहिं सतियुनि जो आस्थान ऐं दरियाए सिंध ऐं लाड़ ऐं उते जे फ़नकारनि ऐं उते जे चांवरनि, त हसन दर्स अजीब शाइर आहे जंहिं वटि सिंध जी तमामु तर रवायतुनि जो निचोड़ आहे। मिसाल तौरु जॾहिं आउं चवां थो त सिंध जे तमामु तर रवायतुनि, त सिंध जी ॿोली, सिंध जो कल्चर, उन जा जेके बि तबई भाङा आहिनि, उन जो हुस्न, उन्हनि जो मुहावरो, उन जी ॿोली, ऐं गॾोगॾु हिकिड़ो सिंध जी धरतीअ खे या सिंध जे शाइरीअ खे हिकिड़ो जलाल आहे, हिकिड़ो जमाल आहे। हसन वटि हैरत अंगेज़ तौर ते ॿई ख़ूबियूं जेके आहिनि मूंखे नज़र आयूं। मिसाल तौर ते आउं जॾहिं ॾिसां थो त जदीद नज़्म जेको आहे, जेके असीं शमशेर उल हैदरी खां इमदाद हुसैनी ताईं ईंदे हिकिड़ी पूरी ताक़त सां उभरंदे ॾिसूं था, पर पोइ जेका ॿी टही आई उन वटि मूं ॾिठो त नज़्म हिकिड़ो उनजो तसलसुल त आहे, पर उन में हिकिड़ी का हैरत अंगेज़ नवाण जेका आहे उहा मूंखे हसन दर्स में नज़र आई। हुन 1983 ईस्वीअ में एशिया जे मॉडल डिक्टेटर ज़ियाउल ख़िलाफ़ हिकु शानदार नज़्म लिखियो। पहिरियों भेरो हुन शेख अयाज़ आॾो 1987 ईस्वीअ में प्रेस क्लब हैदराबाद में पंहिंजो नज़्म नंगे सरमद जे हुज़ूर में पेश करे खेसि ॾाढो मुतासिर कयो। मां तुंहिंजो साॻियो अबीचंद, तोहमतुनि जे देस में, धुंधली शाम जे इन शहर में, तुंहिंजी उरियानीअ जे कुतुब खाने अॻियां दर्द जा प्याला भरे ऐं ॾोकियां थो, पाण खे ई टोकियां थो। कंहिं उघाड़े मोह जे इक़रार में प्यार जो अंजाम को, गुग ऊंदायनि घिटियुनि जी भोगना में, बख़्त जूं सभु लकीरूं तख़्त जे हेठां अची दबजी वयूं। शेख अयाज़ चवाणी त हसन दर्स नौजवान दिलनि जो भलोड़ शाइर आहे। संदसि शाइरीअ में ख़ूबसूरत तशबीहूं, ॿोलीअ जो हुस्न ऐं टेक्निक सितारनि जी झरके थी। हिते हिकिड़ो मंदरु आहे, शिव महादेव जो मंदरु। उते जॾहिं हीउ वियो ऐं खजूं ऐं वरी किंझर नीरो पाणी इहो ॾिठईं त पोइ मुंहिंजे भाउ चई हीअ ई त जाइ आहे। मुंहिंजे तख़युल में जेको हो त कहिड़ी जॻह हुजणु खपे, मंज़र कहिड़ा हुजणु खपनि,
आउं हिते ई त पैदा थियो आहियां, शौरी तौर ते मुंहिंजे लाइ हीअ ई जॻह हुई जेका मूंखे सूट थी करे, जेका पोइ यको वेही रहियो, पोइ वेठो हूंदो त वरी हिन ढंढ ते सभिनी ग़रीब माण्हुनि सां ॿियनि सां हिन जा वास्ता हूंदा हुआ ॾाढा, ऐं हुनजे घरनि में रहंदो, पोइ मायुनि सां गॾु ॿोड़ वेठो रधींदो, मच्छी वेठो छिलींदो, रछ पियो ठाराईंदो, ऐं हुनजे हर घर में हुनजो वास्तो हो। ॿ ई माण्हू आहे जेके हिते असां वटि एॾा माण्हुनि में थिया मक़बूल, हिकिड़ो अली बाबा खां पोइ वरी ही। हसन दर्स 4 फरवरी 1983 ईस्वी ते नामवर कहाणीकार महताब महबूब जी न्याणीअ इरम महबूब सां शादी कई, जंहिंमां खेसि 2 पुट रूहल ऐं चीज़ल ऐं हिकु न्याणी रिद्धम आहे। तॾहिं त मां माना बसि माना हिकिड़ो हूंदो न त भई बाबा हूंदो त हिकिड़ो हूंदो त मामा वॾो हिकिड़ो आहे, सो हू बसि हाणे माना डिफरेंस इहो ई अची वियो हिकिड़ो। पोइट्री बि बाबा सुठी कंदो, पर नंढे हूंदे त मूंखे सम्झ में कोन ईंदो, जेके माना कंदो मुंहिंजे लाइ बि कंदो, नंढे हूंदे मूं ते बि 2 टे लिखे, मूंखे बाक़ाइदा विहारे कुझु ॿुधायो भई नंढे हूंदे, पर मां सम्झंदो कोन हुअसि। सो त हाणे मां वॾो थियो आहियां त मूंखे माना थोरो पोइट्री सम्झ में अचंदा, पढ़ां थो हाणे वापसी खां, त मूंखे चवंदो वाक़ई कुझु आहे, सुठो पोइट आहे बाबा, पर माण्हू बि सुठो हूंदो बाबा ॾाढी। ॿिया सभु घर जा वॾा जेके हूंदा उहे कूड़ ॻाल्हाईंदा मूंसां, या माना ॿार आहे नंढिड़ो हिन सां कूड़ ॻाल्हायो, त ई ॻाल्हि आहे त माना मूंसां करे कूड़ कोन ॻाल्हाईंदो बाबा। हाणे हिकिड़ो तजी माता ॿुधायो त पहिरीं बाबा जॾहिं हूंदो त माना हिकिड़ो माना का फ़िकर कोन हूंदी, का परवाह कोन हूंदी, असां माना घर में ईंदा हूंदासीं त हिकिड़ो माना हूंदो न मथां माण्हू त टेंशन कोन्हे हिकिड़े जो हिकु बाबा वेठो आहे यही, त हाणे हू कोन रहियो आहे बाबा खां पोइ। हसन जे ओचिते ऐं दुखदायक विछोड़े ते सिंधी अदब जे ख़ूबसूरत कहाणीकार मैडम महताब महबूब, जंहिंखे हसन दर्स प्यार मां अमी करे कोठींदो हुयो, चयो हो त शाल ख़ुदा असांखे सब्र सां हिन बेवसीअ खे बर्दाश्त करण जी सघ ॾिए। हसन जी वनीअ ऐं नसरी नज़्म जी ख़ूबसूरत शाइरा अदी इरम महबूब पंहिंजे वर जे विछोड़े ते पंहिंजे जज़्बनि जो इज़हार कुझु हिन रीति कयो त मां छा लिखां, मां कीअं लिखां, हुन लाइ जंहिंसां मुंहिंजा झेड़ा भुआ, जंहिंसां मुंहिंजा मेड़ा भुआ। मां ऐं अव्हां इहो कीअं मञूं त ज़िंदगी मरी बि सघे थी। हसन ज़िंदगीअ जो ॿियो नालो आहे। अदीब ऐं फ़नकार मरण लाइ दुनिया में न ईंदा आहिनि, बल्कि उहे सदा जीअण लाइ ईंदा आहिनि। ऐं जदीद सिंधी शाइरीअ जे देस जो हीउ अलबेलो शहज़ादो ज़िंदगी जियां पंहिंजे नज़्मनि ऐं सुहिणनि लफ़्ज़नि में हमेशह असां सां गॾु रहण लाइ आहे। हसन वटि सूंहं जी तशरीह कहिड़ी हुई, उहो बुनियादी सवालु आहे। हू औरत जी सूंहं खां घणो मथे समूरी हुस्नाकीअ जो आगाज़ फितरत जी सूंहं ऐं पंहिंजे वतन जी सूंहं सां करे थो। हसन दर्स 1988 ईस्वीअ खां 2008 ईस्वीअ ताईं मुख़्तलिफ़ अख़बारुनि, रिसालनि ऐं TV चैनल सां लाॻापियल रहियो। हिन जी वॾी ख़ूबी इहा हूंदी त हीअ हर माण्हू सां, चाहे फ़क़ीर हुजे चाहे अमीर हुजे, बसि हुन सां 5 मिंटनि में उहो माण्हू चवंदो बाबा हीअ दोस्ती मुंहिंजो आहे, ॿिए कंहिंजो हीअ आहे। ऐं कुदरत हिन में वॾी तख़लीक़ी सघ रखी हिन जी शाइरी में, ऐं हिन जी शाइरी जो बुनियादी तरह जेको हावी पासो आहे सो मुशाहिदाती आहे। हीअ पढ़ण जो शौक़ीन कोन हो घणो, पर हिन जो जेको मुशाहिदे जी जेका अखि हूंदी हुई, पोइ जीअं हिन चयो आहे न त मच्छी जे अखि मां ॼार खे जेको ॾिसिजे न, ईअं जेको आहे सो हिन जी ईअं अखि हूंदी हुई मुशाहिदे जी। ऐं हिन जी वरी वॾी ॻाल्हि त हिन जो जेको शेर पढ़ण जो जेको अंदाज़ु हूंदो हो पंहिंजो, उहो एॾो हसीन हूंदो हो ऐं पुख़्तो। हिनखे म्यूज़िक सां बि एतिरो प्यारु हो, ॾाढो सुरीलो ऐं समझदार जेको आहे सो राग जो, ॿिए जो, लय जो, हर शइ जो जेको आहे सुर जो वॾो समझदार जेको आहे। ऐं घणो करे बि जो कलाम चुंगारींदो जॾहिं मस्ती में ईंदो त पोइ जलवनि में तुंहिंजे साॻी क़यामत रही न, रुॻो दोस्तनि खे ख़बर पए हसन आयो आहे, सभु पइजी वेंदा जेको आहे। ऐं हर को हिन जो आशिक़ु, हिन जी शाइरी जो आशिक़ु, हिन जी गुफ़्तगू जो आशिक़ु,
इन जी शख़्सियत जो आशिक़। हसन जी शख़्सियत जो जादू त अॼु बि असरु रखे थो, पर पाण हाणे हिन जे विरसे हुन जी शाइरीअ सां ई हम कलाम थी सघूं था। संदसि ख़्याल खे ख़्याल में ॿखे सघूं था, संदसि सोच खे ई सोच जी गिराटड़ी पाए सघूं था। संदसि शाइरीअ जी शरीर छोकिरीअ सां ई कचहरियूं कंदा आहियूं। हू शाइरीअ सां गुज गोह में कचहरियूं कंदो हुयो, शाइरीअ सां मुखातिब थींदो हो ऐं पोइ शाइरी संदसि पल में जेको कुझु बि विझंदी हुई उहो हाणे आम आॾो रखंदो हो। चिमकन चिटा किनारा दीदार ऐं नज़ारा, चिमकन चिटा किनारा दीदार ऐं नज़ारा, पाणीअ मथां जिस्म जो तरंदो रहे तरन्नुम, चपड़नि ते चाहतुनि जो तरसी पियल तबस्सुम, दिलकश बदन समंदर अंदाज औरतुनि जा, चिमकन चिटा किनारा दीदार ऐं नज़ारा, पाणीअ मथां जिस्म जो तरंदो रहे तरन्नुम, चपड़नि ते चाहतुनि जो तरसी पियल तबस्सुम, मिठड़ा मधुर त आहिनि जे तूं वॼाए ॼाणी सभु साज़ औरतुनि जा, औरतुनि जा। हीअ उस में उघाड़प केॾी हसीन आहे, हीअ उस में उघाड़प केॾी हसीन आहे, छोलिन जी फीण छोरिन छाती नशीन आहे, पुरियान आसमां ऐं हेठां ज़मीन आहे, पल जो रहियो न पर्दो पाणीअ कया पे पधरा रंग राज औरतुनि जा, दिलकश बदन समंदर अंदाज औरतुनि जा, वारी बि वासजे पई रेती बि रंगजे पई, जेका अची छुहे थी छोली सां डंगजे पई, ही ज़हरो आहे ज़रूरत केॾो मिठो नशो आहे, जंहिं जंहिं बि ॾिठो आहे सोई सघे थो सम्झी अंदाज़ औरतुनि जा, अंदाज़ औरतुनि जा। हसन जी शाइरीअ में शहरी ऐं ॻोठाणी ज़िंदगी जे विछनि अणबराबरियुनि ऐं ख़लीजुनि जो ज़िक्र चिटो नज़र अचे थो। हू पंहिंजे ॻोठ मशाइख़ होथीअ खे महबूब ॻोठ कोठींदो हो। शहरनि जे रौलाकीअ खां पोइ हुन लाइ उहो ॻोठ माउ जी हंज जहिड़ी पनाह वांगुरु हो। रस्ते में हू टंडे आदम सां बि प्यार जे पांध में टाकबो वेंदो हो। शहरी समाज में रहण बावजूदि हू ॻोठाणे माहौल लाइ मांदो हूंदो हो ऐं चवंदो हो त केॾी ख़ार थी हुनखे अचे, हू अलाए छा त थो चाहे, सदाईं ॻोठ थो काहे। ज़िंदगी में पहिरियों दफ़ो आउं जंहिं शहर में दाख़िल थियुसि उहो टंडो आदम हो। हिन शहर में दाख़िल थियण वारो उहो रस्तो ऐं मोहाड़ हाणे वक़्तु ऐं हालतुनि हथां विञाइजी वई आहे। पुराणे इरिगेशन बंगले भरिसां ईंदड़ उहो रस्तो पुराणे नक्शे में शायदि वाज़े हुजे, पर हाणोकनि ॾींहंनि में शहर जे हथ मां उहा लकीर गुम थियल आहे। मुंहिंजे उमिरि जे ॿारोतण वारनि ॾींहंनि में जॾहिं मूं पंहिंजे वालिद साहिब जे आङुर पकिड़े हिन शहर में ॿाराणियूं विखूं खयूं, उन्हनि ॾींहंनि में आउं ॿार पर टंडो आदम जवान हो। इंसान खे पंहिंजे ज़िंदगीअ में हिकु दफ़ो जवानी ईंदी आहे, पर शहरनि ऐं मुल्कनि ते जवानियूं तरक़ियूं ऐं ज़वाल ईंदा वेंदा रहंदा आहिनि। थी सघे थो टंडो आदम वरी जवान थी वञे, पर हाणोकनि ॾींहंनि में करड़ आहे। हू पंहिंजे दर्द खे इश्क में लिकाइण जी कोशिश थो करे। हू ॼाणी वाणी पाण खे रंगीन मिज़ाजीअ में ॿोड़णु थो चाहे, पर हर भेरे हुनजो दर्द सुबुह जे सिज वांगुरु निकिरी थो अचे। हू चुप करे ॿिए जी ॻाल्हि ॿुधण वारो माण्हू हुयो ऐं ॿुधण वारा ई सिखंदा आहिनि। पोइ असांजी एतिरी त पाण में थी वई फ्रेंडशिप चइजे, खणी पंचायत थिए जो हीउ मूंखे बाबो चवंदो। बसि पोइ जेको वक़्तु रहियासीं उहो असांजे घर जो भाती हो। ऐं अॼु हर नौजवान जे दिलि में हसन वसे थो। हसन उहो शाइर हो जिन शाइरी जेको बि पढ़ंदो उनखे उहा यादि थी वेंदी। अॼु नौजवान असल जिते वञो
सभु फ़नकार जेके आहिनि से हसन जे शाइरीअ खे तमामु फ़ख़ुर सां ॻाईंदा आहिनि। असांजे हर महफ़िल में हसन वेठो आहे। हसन अहिड़ो मोहबत हुई हुन सां, मुंहिंजे वजूद जो जहिड़ी का दिलि जा जेके थंभ ऐं थूणियूं हुआ उहो हुनजी मोहबत हुई, उहा हुनजी महानता हुई। हसन दर्स फ़क़ीर मंश इंसान हो। मुर्क हमेशा हुन जे चपनि ते पोपटनि जियां सजल रही। हसन दर्स जी शाइरी, संदसि सर्जियल गीत, गज़ल, नज़म, संदसि दोस्तियूं, संदसि मुहबतूं, संदसि माण्हुनि खे ॾिनल प्यार, संदसि शख़्सियत ऐं संदसि आवाज़ हमेशह तारीख़ जे वरक़नि में ज़िंदा रहंदो। हसन दर्स जी शाइरीअ में संदसि सिंध सां मुहबत ऐं अवतार सिज जे रोशनीअ जियां पिखिड़ियल आहे, जंहिंजी सोजरे सॼी सिंध खे रोशन करे छॾियो। संदसि हिकु ई नज़्म जेकॾहिं खणी पढ़िजे त सॼी सिंध ॼण त नज़्म अंदरि तस्बीह जे दाणनि जीअं हिक ई धागे में पोयल नज़र ईंदी। सारी सिंध पिरीअ जो पाछो। ही नज़्म हसन जो हिकिड़ो ख़्वाबु हो, इहा सुञाणप आहे, इहा उहा सुञाणप आहे जेके कंटेम्पररी जेके बि असांजा शाइर आहिनि सिंध में, पाकिस्तान में, ख़ासि करे सिंध जी ॻाल्हि कबी त उन्हनि जो चवणु आहे त ही हिकिड़ी सिट जेका आहे अलाए कहिड़नि कहिड़नि शाइरनि जी सॼी ज़िंदगीअ जो कमु, ऐं हसन जी हिकिड़ी इहा सिट, सारी सिंध पिरीअ जो पाछो। नाच भले अच निकरी आऊं रस करण थो चाहियां, मूंखे मस्त कलंदर मिलंदो, ॾेड़नि मंझि बुरण थो चाहियां, तो समूसा हिन ई हुन सां हिकिड़ी ॻाल्हि करण थो चाहियां, मूंखे पंहिंजा कुन खपनि था